बादशाह के महल में बादशाह ऐं सरदार जे धीअ सां हज़रत इब्राहिम जो निकाह थियो ऐं इन माई जो नालो हो हज़रत बीबी सारा। बीबी सारा सां जॾहिं निकाह थियो तो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन बादशाह के महल में तबलीग शुरू की। पहिरीं धक में न सारा मुसलमान थी, पोइ वरी महल जूं ॿियूं बानियूं ईचर पचर थी। हलो सजण वरी ओड़ो पाड़ो सरदार के ख़बर पई भेण ये तो ॾिसो होते तो ये वरी नओं थी वियो पंहिंजे धीअ खे घुराए कि मुंहिंजो साथ थी ॾिए या इब्राहिम जो साथ थी ॾिए। जे इब्राहिम जो साथ ॾिनई ऐं उहो दीन क़बूल कई त कपिड़ा फुरींदो सही, ज़ेवर ज़कत फुरींदो सही, माल बि फुरींदो सही, दौड़ाए वठंदा कढंदो सही। धीअ ठुप जवाब ॾिनो त बाबा आउं इब्राहिम मां हथ कोन न कढंदसि। उन सरदार ॿिन्ही ज़ालमुनि संगे पंहिंजे ॻोठ मां नेकाली ॾेई रवानो।